अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़वैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम साहून। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल फ़र्क़ु बैनल कुफ़्रि वश्शिर्कि अल फ़र्क़ु बैनल कुफ़्रि वल ईमान अस्सलाह औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। मुझे मुअज़्ज़ज़ मोहतरम ऐं मुकर्रम मुजाहिद ऐं मुवाहिद भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अॼु जी असांजी तक़रीर जो मौज़ू आहे निमाज़ जे ज़ाहिर ऐं बातिन खे सवारणु। निमाज़ जी अहमियत मां इन ॻाल्हि मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो पियो जो निमाज़ कंहिं बि हालत में माफ़ न आहे। अल्लाह जो बानो जेकॾहिं सही सालिम आहे त बि निमाज़ पढ़ंदो, बीही करे निमाज़ पढ़ंदो, बीही नथो सघे त वेही करे निमाज़ पढ़ंदो, वेही नथो सघे त लेटी करे निमाज़ पढ़े, लेटी करे निमाज़ पढ़णु इशारनि सां निमाज़ पढ़णु ज़रूरी आहे। जेसिताईं बेहोश नथो थी वञे तेसिताईं हुन बाने जे मथां निमाज़ फ़र्ज़ आहे, कंहिं न कंहिं दर्जे में निमाज़ खे अदा करे। अहिड़नि माण्हुनि जी जेके निमाज़ खे छॾीनि कोन था, अल्लाह साईं तारीफ़ फरमाए थो अल्लज़ीना युमिनून बिल ग़ैबि व युक़ीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। मुत्तक़ी परहेज़गार माण्हू उहे आहिनि जेके अणॾिठे ते ईमान आणीनि था पिया, निमाज़ क़ाइमु करनि था पिया, अल्लाह जेको रिज़्क़ ॾिनो अथनि उन रिज़्क़ मां अल्लाह जी राह में ख़र्च कनि था पिया। निमाज़ नथो पढ़े, अल्लाह से फरमाया फ़वैलुल लिल मुसल्लीन, हलाकत आहे उन निमाज़िन जे लाइ जेको निमाज़ में सिर्फ़ु ग़फ़लत करे थो पियो। अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम साहून, जेके निमाज़ जे अंदरि ग़फ़लत कनि था पिया, पाबंदी नथा कनि, कॾहिं 2 पढ़ी छॾियूं, कॾहिं 3 पढ़ी छॾियूं, कॾहिं न पढ़ियूं। अहिड़ो जेको माण्हू थोरी थोरी निमाज़ूं पढ़े थो पियो, अल्लाह साईं उन जे बारे में फरमाए थो हलाकत आहे अहिड़े माण्हू जे लाइ। माना लाज़िम थी वियो त पाबंदी सां निमाज़ पढ़िजे ऐं 5 वक़्त निमाज़ पढ़िजे, कॾहिं बि निमाज़ खे क़ज़ा न कजे। निमाज़ जी शान अहिड़ी आहे जो इन जे अंदरि रोज़े जी शान मौजूदु आहे। रोज़े में छा हूंदो आहे? खाइण पीअण ऐं ख़्वाहिशात नफ़्सानी खां परे रहणु। जॾहिं माण्हू निमाज़ पढ़णु शुरू करे थो पियो त उहो बि खाइण पीअण उन जे मथां हराम थी थो वञे। जीअं रोज़े में खाइण पीअण हराम आहे, अहिड़े मूंसां निमाज़ में बि खाइण पीअण छा आहे? हराम आहे। निमाज़ जे अंदरि रोज़े जी शान अल्लाह तबारक व तआला रखी आहे। निमाज़ अहिड़ी इबादत आहे जो इन जे अंदरि अल्लाह साईं ज़कात जी शान बि रखी आहे। ज़कात अल्लाह तबारक व तआला फ़र्ज़ कई आहे हर उन बाने जे मथां जेको वसत वारो आहे, मिक़दार मख़सूस जो मालिक आहे, उन जे मथां ज़कात फ़र्ज़ आहे। उनखे घुरिजे त ख़र्च करे ग़रीबनि जे मथां। ज़कात जे अंदरि ख़र्च करण जो मादो रखियो वियो आहे। निमाज़ में बि ख़र्च करण जो मादो रखियलु आहे। निमाज़ जे अंदरि फ़र्ज़ आहे त पंहिंजी ओघड़ ढके, जेका फ़र्ज़ ओघड़ ढकणु आहे
उहा ढके ऐं उहो ओघड़ माण्हू ढकींदो ख़र्च करण सां। पैसा जेसीं ख़र्च न कंदो तेसीं कपिड़ो न मिलंदो। ज़कात में बि ख़र्च करण जो मादो ऐं उनसर रखियल आहे, त निमाज़ जे अंदरि बि ख़र्च करण जो मादो ऐं उनसर अल्लाह तबारक व तआला रखियो आहे। जेका ज़कात जी शान आहे उहा अल्लाह साईं निमाज़ जे अंदरि बि रखी आहे। अहिड़े नमूने सां हज जी शान बि अल्लाह साईं नमाज़ में रखी आहे। हज जी शान आहे काबतुल्लाह जो तवाफ़ करणु। निमाज़ जे अंदरि जेसीं माण्हू काबे जी तरफ़ चेहरो न कंदो तेसीं ताईं उन नमाज़ ई क़बूल कोन थींदी। ज़मीन ते आहे त बि काबे ॾे मुंहुं हुजे, जहाज़ में हवाई जहाज़ ते आहे त बि काबे जे तरफ़ मुंहुं कंदो, जेकॾहिं समुंड जे अंदरि ॿेड़ी ते आहे त बि काबतुल्लाह जी तरफ़ चेहरो करे नमाज़ पढ़ंदो। हर हाल में उनखे काबे जी तरफ़ नमाज़ करे पढ़णु फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं हेॾे होॾे मुंहुं कयईं त नमाज़ क़बूल कोन थींदी। त नमाज़ जे अंदरि हज जी शान बि अल्लाह तबारक व तआला रखी आहे। अहिड़े नमूने सां नमाज़ जे अंदरि अल्लाह साईं एतिकाफ़ जी शान बि रखी आहे। मोतकिफ़ जे लाइ लाज़िम आहे त उहो मख़सूस जॻह ते वेहे थो पियो, मसलन मस्जिद। हाणे मस्जिद खां निकिरणु हुनखे जाइज़ ई कोन्हे सवाइ ज़रूरियत तबई या ज़रूरियत शरई। इन्हनि जे लाइ निकिरी सघे थो, न त नथो निकिरी सघे। जो एतिकाफ़ वारो जेको हूंदो आहे मख़सूस जॻह ते वेहंदो आहे, अहिड़े नमूने सां नमाज़ बि हिकु मख़सूस जॻह ते पढ़णी आहे। ईअं न त नमाज़ बीठो पढ़े त ॿ क़दम वरी अॻिते वधे, वरी ॿ क़दम पोइ हिते वधे, उनखे जाइज़ ई कोन्हे। ॿ क़दम पासे ते, ॿ क़दम अॻिते हुन पासे ते, इहो नमाज़ी खे जाइज़ ई कोन्हे। जीअं मोतकिफ़ मख़सूस जॻह खे पकिड़े वेंदो यानी न मस्जिद खे, अहिड़े नमूने सां निमाज़ी जिथे अल्लाह अकबर करे शुरू थियो त इहा उन जॻह खे पकिड़े बीठो। इतिकाफ़ वारी शान अल्लाह तबारक व तआला निमाज़ में अंदरि रखी आहे। अहिड़े नमूने सां अल्लाह तबारक व तआला क़ुर्बानी जी शान बि निमाज़ जे अंदरि में रखी आहे। क़ुर्बानी जे अंदरि माण्हू जानवर खे ज़िबह करे थो पियो, इन सां जो तकब्बुर भञण जी अलामत आहे। अल्लाह मूं वटि माल आहे, मां तकब्बुर नथो कयां, पाण वटि नथो रखां, तुंहिंजे नाले ते क़ुर्बान कयां थो। अहिड़े नमूने सां निमाज़ी अल्लाह अकबर करे रुकू में बीहे थो पियो, अल्लाह अकबर करे क़याम में बीहे थो पियो, ॿाहूं ॿधी बीहे थो पियो, इहो पंहिंजे तकब्बुर खे भञे थो पियो। ॿाहूं ॿधी बीहण कंहिंजे अॻियां इहा आजिज़ी जो इज़हार आहे। उनखां वधीक आजिज़ी तॾहिं थींदी जॾहिं रुकू में ईंदो, उनखां वधीक आजिज़ी तॾहिं थींदी जॾहिं सजदे में ईंदो। अल्लाह मुंहिंजी पेशानी इज़त वारी आहे, इहा इज़त वारी पेशानी मां तुंहिंजे क़दम रहमत वारे क़दमनि तां क़ुर्बान करे छॾी। त क़ुर्बानी जे अंदरि तकब्बुर जो क़ता करणु हूंदो आहे, अहिड़े नमूने सां निमाज़ जे अंदरि बि तकब्बुर जो क़ता करणु आहे। इबादत जूं जेके बि क़िस्मूं आहिनि, मसलन के इबादतूं अहिड़ियूं आहिनि जेके फ़र्ज़ आहिनि, के इबादतूं अहिड़ियूं आहिनि जेके वाजिब आहिनि, के इबादतूं अहिड़ियूं आहिनि जेके सुन्नत आहिनि। वरी सुन्नत में बि ॿ कैटेगरियूं आहिनि, सुन्नत मुअक्कदा आहिनि, सुन्नत ग़ैर मुअक्कदा आहिनि, ऐं के इबादतूं अहिड़ियूं जेके मुस्तहब ऐं नफ़िल आहिनि। अल्लाह तबारक व तआला निमाज़ जे अंदरि इहे सभु दर्जात रखिया। निमाज़ जे अंदरि ऐं ॿाहिरि मिलाए लाइ 13 फ़र्ज़ आहिनि, निमाज़ जे अंदरि 7 फ़र्ज़ आहिनि। फ़राइज़ जो उनसर बि निमाज़ जे अंदरि आहे। निमाज़ जे अंदरि 14 वाजिबात आहिनि, वाजिबात जो उनसर बि निमाज़ जे अंदरि आहे। निमाज़ जे अंदरि 52 सुन्नतूं आहिनि, कुझु मुअक्कदा आहिनि, कुझु ग़ैर मुअक्कदा आहिनि। सुन्नतुनि जो बि उनसर अल्लाह साईं निमाज़ में रखियो आहे। ऐं निमाज़ जे अंदरि 6 या 7 मुस्तहबात आहिनि, इहो मुस्तहबात जो बि उनसर अल्लाह तबारक व तआला निमाज़ जे अंदरि रखियो आहे। त इबादात जूं जेके बि दर्जात आहिनि, उहे फ़र्ज़ हुजनि, वाजिब हुजनि, सुन्नत हुजनि, या मुस्तहब या नफ़िल हुजनि, उहे सभु जूं सभु अल्लाह तबारक व तआला निमाज़ में अंदरि रखियूं। ॿियनि मख़लूक़ात खे जेका इबादतूं मिलियूं आहिनि, उहे सभु जूं सभु अल्लाह साईं नमाज़ में असांखे गॾु ॾेई छॾियूं। फ़रिश्ता अल्लाह साईं अहिड़ा पैदा फ़रमाया आहिनि जेके सॼी ज़िंदगी क़याम में बीठा आहिनि।
उन्हनि ते रुकू न आहे, सजदो न आहे, बसि क़याम में बीठा हुजो। हाणे बानो निमाज़ जे अंदरि क़याम अची करे थो पियो। के फ़रिश्ता अहिड़ा आहिनि जिन खे अलाह साईं रुकू में लॻाए छॾिया, रुकू में मुंहिंजी इबादत कंदा रहो सॼी ज़िंदगी, न उन्हनि ते क़याम आहे न उन ते सजदो आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बाने खे रुकू बि ॾेई छॾियो आहे निमाज़ जे अंदरि। के फ़रिश्ता अहिड़ा आहिनि जिन खे अल्लाह साईं पैदा इन करे फरमाया त हू सॼी ज़िंदगी सजदे में बीठा हो, सजदे में बीठा। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बाने खे सजदे वारी इबादत निमाज़ में अता ॾेई छॾी आहे। उलमा किराम लिखियो आहे त वण जेके बीठा आहिनि न, इहे अल्लाह जी इबादत कनि था पिया। अल्लाह से फरमायो मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम। जेके भी मुंहिंजी मख़लूक़ात आहिनि मुंहिंजी तारीफ़ कनि था पिया, हमद बयान कनि था पिया, तव्हांखे ख़बर न आहे। पोइ उलमा किराम कुझु कुझु वज़ाहतूं कयूं पंहिंजे फ़हम फ़रासत सां। फरमाइनि था त वण जेके आहिनि इहे क़याम जी हालत में बीठा आहिनि, अल्लाह जी तारीफ़ और तस्बीह बयान कनि था। इंसान खे अल्लाह तबारक व तआला क़याम निमाज़ जे अंदरि ॾेई छॾियो। जानवर जेके आहिनि इहे रुकू जी हालत में आहिनि। ढगे खे ॾिसो, मेंह खे ॾिसो, बकरी खे ॾिसो, उठ खे ॾिसो, उन्हनि जी हैयत अल्लाह तबारक व तआला अहिड़ी पैदा फरमाए जहिड़ो रुकू में हुजनि। उन्हनि खे उहो इन हालत में इबादत कनि था पिया। अल्लाह तबारक व तआला बाने खे रुकू निमाज़ जे अंदरि ॾेई छॾियो। के जानवर अहिड़ा आहिनि जीअं मिसाल नांग आहे या रिंगण वारा ॿिया जानवर जेके आहिनि उहे ईअं महसूस थो थिए ॼण सजदे में पिया आहिनि। अल्लाह तबारक व तआला इहा इबादत बाने खे निमाज़ जे अंदरि ॾेई छॾी, सजदो करण वारी। पहाड़ इन हैयत सां अल्लाह से पैदा फरमाइनि ॼण अतहियात में वेठा आहिनि। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जी इबादत जेका आहे अतहियात वारी बाने खे निमाज़ जे अंदरि अतहियात ॾेई छॾी आहे, हैयत ॾेई छॾी आहे। त तमामु मख़लूक़ात जी इबादत जेके आहिनि अल्लाह तबारक व तआला बाने खे निमाज़ में जमा करे ॾेई छॾियूं। हेॾा पूरी काइनात इबादत करे, हेॾा बानो बरक़ातूं नफ़िल पढ़े, हू काइनात अलॻि अलॻि हैयतुनि में इबादत कंदी, बानो बरक़ातूं पढ़ंदो ॼण हुन पूरी काइनात वारी इबादत अदा करे छॾे। निमाज़ जी अहमियत जो इन ॻाल्हि मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो पियो त उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे गवर्नरनि खे ख़त लिखियो, फरमाया तव्हांजे कमनि में सभिनि खां वधीक मूंखे महबूब निमाज़ आहे। तव्हांजी निमाज़ सही हूंदी त तव्हांजा सभु कम सही हूंदा, तव्हांजी निमाज़ सही न हूंदी त तव्हांजा ॿिया कम बि सही कोन थींदा। इहा ई वजह आहे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो क़यामत जे ॾींहुं सभ खां पहिरीं निमाज़ जो सवाल थींदो। निमाज़ सही निकिरंदी त ॿिया अमाल बि सही निकिरंदा, निमाज़ सही न निकिती त ॿिया अमाल बि सही कोन निकिरंदा। इन करे असांखे घुरिजे त पंहिंजी निमाज़ जे ज़ाहिर खे बि संवारियूं, निमाज़ जे बातिन खे बि संवारियूं। कुछ किताबूं मांखे ॿुधायां जिन जे पढ़ण सां असांजी निमाज़ जो ज़ाहिर बि सवलिजी वेंदो, इंशाअल्लाह बातिन बि सवलिजंदो। हज़रत शेखुल इस्लाम मुफ्ती तकी उस्मानी साहब किताब लिखी है निमाज़ें सुन्नत के मुताबिक पढ़िए, ॾाढी बहितरीन किताब लिखी। रुकू कीअं कजे, सजदो कीअं कजे, क़याम कीअं कजे, अतहियात कीअं कजे, बहितरीन अंदाज में साईं सम्झायो आहे। इहा सनद किताब पढ़ी आहे, इहा पढ़णु घुरिजे असांजी निमाज़ जे ज़ाहिर संवारण जे लाइ। नंबर 2 कामिल तरीक़ा है निमाज़। इन किताब जे अंदरि बि बुज़ुर्ग बहितरीन तरीक़े सां नमाज़ सम्झाई आहे त अहिड़े नमाज़ सां नमाज़ पढ़णु घुरिजे। नंबर 3 मुफ्ती अब्दुल रऊफ़ सखरवी साहब नमाज की किताब लिखी है निमाज की चंद अहम कोताहियाँ, जेका असां निमाज़ पढ़ंदे कोताहियूं कयूं था पिया उन जेके उन पॉइंट आउट कया ॾाढे बहितरीन नमूने सां। उनखे जेकॾहिं पढ़बो त कोताहियूं निमाज़ में इंशाअल्लाह निकिरी वेंदियूं, ज़ाहिरी कोताहियूं। ऐं औरतुनि जे लाइ मुफ्ती साहब किताब लिखी आहे मुफ्ती अब्दुल रऊफ़ सखरवी साहब, ख़वातीन का तरीक़ा निमाज़, कीअं औरतुनि खे निमाज़ पढ़णु घुरिजे।
रुकू कीअं कजे, सजदो कीअं कजे, क़याम कीअं कजे, हथ कीअं ॿधजनि, बहितरीन नमूने सां साईं सम्झायो हुनजे अंदरि। इहो खणी करे किताबड़ो वरी असां पंहिंजे अमड़ियुनि भेणियुनि खे ॾियाणियुनि खे ॾियूं त उहे पढ़नि था, त उन्हनि जी बि निमाज़ संवरजे। हिकिड़ी किताब अल्लामा ख़ालिद महमूद मैनचेस्टर वारे, उन किताब लिखी निमाज का मकाम तौहीद, कमाल जी किताब है, ज़बरदस्त किताब। बरक़ातूं उन जीअं बुज़ुर्ग जीअं लिखियो न निमाज़ जे बारे में, त नमाज़ कीअं पढ़णु घुरिजे, बरक़ातूं असां पढ़ी छॾियूंसीं न, कमाल करे छॾियोसीं। एॾो ज़बरदस्त तरीक़ो लिखियासीं, एॾो ज़बरदस्त। सरदस्त 4 आमालनि ते निशानदेही कयां थो पियो, त जेकॾहिं इहे सुधरी विया असांजा, त इंशाअल्लाह कुझु न कुझु नमाज़ असांजी सुधरी वेंदी। नंबर 1 रुकू। रुकू किन माण्हुनि खे ॾिसूं था पिया कीअं था कनि, किन खे ॾिसूं था कीअं था कनि। इन ॻाल्हि जो तमामु करणु घुरिजे त हथ ईअं खुलियल हुजे, आङुरियूं खुलियल हुजनि, ऐं गोॾनि ते हीअं हुजे हथ मथां, गोॾनि खे हीअं करे पकड़िबो न, हीअं करे 4 आङुरियूं गोॾो आंगूठो अलॻि ईअं हिकु करे, पोइ वरी गोॾे जे मथां ईअं हथ अचे, ईअं न, बल्कि हथ खुलियल हुजे, आङुरियूं खुलियल हुजनि, ऐं गोॾे जे मथां ईअं रखिजे। इन तरीक़े सां रुकू कजे, ऐं पुठी बिल्कुलु सिधी हुजे। जेतिरी सिधी करण जी ताक़त आहे ओतिरो सिधो कजे। जेकॾहिं पाणी जो प्यालो भरे रखिजे मथां पुठी ते, त उहो प्यालो न किरे, पाणी उन मां न किरे, अहिड़े नमूने सां सिधी पुठी कजे। ऐं ठूठुनि में ॾिसंदा आहियूं, ॿाहुनि खे जेको आहे बिल्कुलु सिधो रखिणो आहे, इन्हनि में ख़म न हुजे, झोल न हुजे रुकू जी हालत में। इहो बहितरीनु तरीक़ो आहे सही रुकू करण जो। रुकू मां उते हिकिड़ो नंबर 1। नंबर 2 कोमो। कोमो छा खे चइबो आहे? रुकू खां ईअं उथंदा आहियूं न, इन बीहण वारी हालत खे कोमा चइबो आहे। इहा हालत इलाही दोस्त करणु कीअं घुरिजे? करणी घुरिजे जिस्म खे बिल्कुलु अहिड़े नमूने सां सिधो कजे जो हिकु हिकु जोड़ पंहिंजी जॻह ते अची वञे। इलाही दोस्त अञा जोड़ सिधो थींदो ई कोन्हे त झटपट सजदे में लही वेंदा आहिनि। इन्हनि ते ध्यानु रखिणो आहे त जेॾी महिल रुकू खां माण्हू उथे त अहिड़े नमूने सां सिधो बीहे जो हिकु हिकु हॾु हिकु हिकु जोड़ पंहिंजी जॻह ते अची वञे, पोइ वरी सजदे जे लाइ अल्लाह अकबर चई करे वञे। नंबर 3, नंबर 1 रुकू, नंबर 2 कोमा, नंबर 3 सजदो। सजदे खे बि साफ़ ऐं ज़ाहिर करणु घुरिजे। उनजो तरीक़ेकार छा आहे? 7 शयुनि ते सजदो कबो आहे। 2 पेर, 2 गोॾा, 2 हथ ऐं पेशानी। गॾो गॾु नक उन में अची वियो। इहे 7 उज़वा ज़मीन ते टेकबा त हाणे सजदो थींदो। इलाही दोस्तनि खे तव्हां ॾिसंदो सजदे में पेर मथे हूंदा आहिनि, या हिकिड़ो पेर मथे हूंदा ज़मीन खां। पेर मथे न आहे, हिकिड़ो पेर मथे न आहे करणो, 2 पेर ज़मीन सां टकियल हुजनि, लॻल हुजनि। ऐं हथ किथे रखणा आहिनि? हथ चेहरे जे विच में रखणा आहिनि। 2 हथनि जे विच में चेहरे खे रखणो आहे, न पोइते न अॻिते। अहिड़े नमूने सां रखिजे, अहिड़े नमूने सां जो अलाह न करे जो कन मां का शइ निकिरे थो हथनि ते किरे। अहिड़े नमूने सां 2 हथनि जे विच में चेहरे खे रखणो आहे। रानुनि ऐं पिनुनि में फ़ासिलो रखणो आहे, रानू ऐं पिनूं मिलियल न हुजनि। रानुनि ऐं पेट में बि फ़ासिलो रखणो आहे, इहे पाण में मिलियल न हुजनि। हाणे सजदो सही थींदो। 7 शयुनि ते सजदो करणो आहे। 2 पेर, 2 हथ, 2 गोॾा ऐं पेशानी। 7 शयूं इहे। ऐं हिन में एहतियात रखणो आहे त 2 हथनि जे विच में पेशानी खे रखणो आहे, मथे खे मुंहं खे रखणो आहे। जेकॾहिं कन मां का शइ किरे त पंहिंजे हथ ते किरे। पिनुनि खे ऐं रानुनि खे जुदा रखणो आहे, इन्हनि खे मिलाइणो न आहे। रानुनि खे पेट खे जुदा रखणो आहे, इन्हनि खे मिलाइणो न आहे। हाणे सजदो सही थींदो। 3 नंबर ते इन सजदे में बि कोताही थिए थी। 4 नंबर ते जलसा। 2 सजदनि जे विच में वेहण वारी जेका जॻह आहे इनखे चइबो आहे सजदा, जलसा। इन में बि इअ्तिदाल सां वेहिजे। अञा असां सही नमूने सां इअ्तिदाल सां वेंदा ई न आहियूं त वरी झटपट ॿिए सजदे में हली वेंदा आहियूं। इहो बि ग़लति तरीक़ो आहे। बिल्कुलु इत्मिनान सां जलसे में वेही करे हाणे सजदे में वञिजे।
ये 4 शयूं जेकॾहिं इन्हनि ते तवज्जो ऐं गौर करे सुठे नमूने सां अदा कजे त असांजी इंशाअल्लाह निमाज़ सही थी वेंदी। हिकिड़ो रुकू, हिकिड़ो कोमा माना रुकू खां उथणु, नंबर 3 सजदो, नंबर 4 जलसो। जलसो छा चइबो आहे? ॿिन्ही सजदनि जे दरमियान वारी जॻह वारी जंहिंमें वेहबो आहे। इहो थियो निमाज़ जे ज़ाहिर जो संवारणु। कुझु किताबूं में ॿुधायूं, कुझु 4 शयूं ते निशानदेही कयूं। हिकिड़ो माण्हू निमाज़ पढ़े थो पियो, हुनखे ख़यालात अचनि था, पंहिंजी निमाज़ खे बातिनी तौर ते संवारजे। नंबर 1 सवाल, ख़यालात ते कंट्रोल असांजो न आहे, इन ते कंहिं बि क़िस्म जी मयार न आहे। निमाज़ में बीठासीं, ख़्याल अची वियो घर जो, निमाज़ में बीठासीं, ख़्याल अची वियो सौदे सलफ़ वठण जो, निमाज़ में बीठासीं, ख़्याल अची वियो असांखे दुकान ते वञण जो, निमाज़ में बीठासीं, ख़्याल अची वियो ड्यूटी ते वञण जो। इहे ख़यालात ते कंट्रोल इंसान जे वस में न आहे, पर इन ख़यालात जे पोयां लॻणु इंसान जे वस में आहे। पोयां नाहे लॻणो, जीअं ख़्याल अचे उनखे थुकी करे हटाए करे निमाज़ में मशगूल थी वञिजे। उलमा किराम लिखियो आहे त हिकिड़ो माण्हू निमाज़ में पढ़े थो पियो, अल्लाह अकबर करे निमाज़ ते तवज्जो ॾिनई, वरी बसि सलाम ताईं दुनिया जी कंहिं बि क़िस्म जो हुनखे ख़्यालु न आयो। इन निमाज़ पढ़ी बरकतूं। हिकिड़ो उहो बानो आहे जंहिं अल्लाह अकबर करे निमाज़ पढ़ी, ख़्यालात आयसि छॾी, वरी निमाज़ में शुरू थियो, रुको में आयो ख़्यालात आयूं उनखे छॾी, वरी निमाज़ मशगूल थियो, सजदे में आयो ख़्याल आई छॾी, वरी निमाज़ में मशगूल थियो, हता के सलाम वराए छॾी। ॿिन्ही खे बराबरि सराबर सवाबु मिलंदो। छो? इन करे हिन खे त ख़्यालात दुनिया जा ईंदा, हुनखे त बाबा सवाबु पूरो पूरो मिलियो, ठीकु आहे, सम्झ में अचे थो, हुनखे दुनिया जो ख़्यालु ई न आयो। पर हिन खे ख़्यालात ईंदा रहिया, हिन खे पूरो पूरो सवाबु छो थो मिले? बराबरि सराबर ॿिन्ही खे छो सवाबु थियो? जवाबु इहो आहे त निमाज़ खे अंदरि ख़्यालात जो अचणु इंसान जे वस में न आहे। उनखे थुके करणे, हटाए करे, दरगुज़र करे निमाज़ में मशगूल थियणु, इहो जेको आहे इंसान जे वस में आहे। हुनखे ख़्याल ई न आयो, हुनजो कमाल न आहे। हिन जे खे ख़्यालु आयो, इन खे हटाइणु, इहो हिन जो कमाल आहे। उनखे इग्नोर करणु, दरगुज़र करणु, नज़रअंदाज़ करणु, इहो हिन जो कमाल आहे। जहिड़े नमूने सां हुनखे कामिल नमाज़ जो सवाबु मिलंदो, अहिड़े नमूने सां हिन खे बि कामिल नमाज़ जो सवाबु मिलंदो। हुन मश्क करे 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 प्रैक्टिस करे 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 निमाज़ जे अंदरि पंहिंजो तवज्जो ध्यानु कामिल करे सिखी वियो। ही न सिखियल न आहे, पर ही महिनत करे थो, हिनखे महिनत जो अल्लाह तबारक व तआला पूरो अजर ॾींदो। जहिड़े नमूने सां हुनखे कामिल नमाज़ जो सवाबु मिलंदो, अहिड़े नमूने सां हिनखे बि कामिल नमाज़ जो सवाबु मिलंदो। हाणे असां निमाज़ जे अंदरि निमाज़ जो ध्यानु हासिलु कयूं, उन जे लाइ कुझु तरीक़ा ॿुधायूं। नंबर 1, जे निमाज़ शुरू कजे त इन ॻाल्हि जी तरफ़ ध्यानु ॾिजे त मां अल्लाह तबारक व तआला खे ॾिसां थो पियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, अन तअबुदल्लाह कअन्नक तराहु, अहिड़े नमूने सां इबादत कयो ॼण अल्लाह खे ॾिसो पिया। अल्लाहु अकबर करे निमाज़ शुरू कजे ऐं ध्यानु इहो ॾिजे त मां अल्लाह खे ॾिसी रहियो आहियां, हता के सलाम ताईं इहो ई तवज्जो ऐं ध्यानु हुजे। जेकॾहिं इन ध्यानु ते असां कामिल थी वियासीं, कामयाबु थी वियासीं, असांजी निमाज़ सही थी वेंदी, रूहानी एतबार सां, बातिनी एतबार सां। नंबर 2, जेकॾहिं इहो इन ते माण्हू नथो अमल करे सघे त ॿियो तरीक़ो आहे। ॿियो तरीक़ो इहो आहे त अल्लाह असांखे ॾिसे थो पियो। फ़इल्लम तकुन तराहु फ़इन्नहु यराक, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, जेकॾहिं तूं इहो तसवुर नथो करी इबादत में त मां अल्लाह खे ॾिसां थो, त कम अज़ कम इहो तसवुर कर त अल्लाह तोखे ॾिसे थो पियो। इन सां निमाज़ पढ़िजे, अल्लाहु अकबर करे इहो तवज्जो ऐं ध्यानु ॾिजे त अल्लाह मूंखे ॾिसी रहियो आहे। जेकॾहिं असांजे मथां को निगहबान मुक़ररु हुजे ड्यूटी कंदे, त असांजी ध्यानु में ड्यूटी कंदे कंदे असां कोताही कोन कंदासीं, निगहबान मथां मौजूदु आहे, इहो शिकायत आणी थींदो, मसइलो थींदो असांजे लाइ। असां निगहबान खां डिॼूं था पिया, अहिड़े नमूने सां अल्लाह तबारक व तआला खे बि पंहिंजे मथां निगहबान सम्झी करे निमाज़ पढ़ंदासीं ऐं डिॼंदा रहंदासीं, त जीअं हू ड्यूटी वारो निमाज़ ड्यूटी कामिल कंदो, अहिड़े नमूने सां निमाज़ी निमाज़ कामिल कंदो पंहिंजी।
अल्लाह नंबर तरीक़ो नंबर ॿियो तरीक़ो त अल्लाह असांखे ॾिसी रहियो आहे। नंबर 3 निमाज़